बट मुंहिंजी हिकिड़ी सोच आहे त असां जॾहिं को बि सियासी फ़ैसिलो कयूं त असांजे अंदरि हिकमत, तदब्बुर, फ़हम, फ़रासत हुअणु घुरिजे ऐं उनजी बुनियाद ते असांजा फ़ैसिला हुजनि ऐं उन में सभ खां वधीक फ़ाइदो असांजी पंहिंजी क़ौम जो हुजे। सिंधी क़ौम जंहिंमें असांजी पंहिंजी बिरादरी, ॿियूं बिरादरूं सभु जेके आहिनि। यार, हीउ को बदमाश माण्हू आहे, हीउ को एॾो वॾो बदमाश आहे त हू असांजे माछियुनि जे मथां 100 माण्हुनि सां गॾु दहशतगर्दी वारे स्टाइल में अची ऐं उते जेको बदमाशी करे ऐं असांजी गैरत खे बि सलाम आहे। मां त हे ॿिन्ही हथनि सां इन गैरत माछियुनि जिन खे ऐं सरदार साहिबनि खे सलाम पेश कयां थो त तव्हांजी गैरत खे मां सलाम कयां थो। तव्हां सां गॾु वेही उन सां फोटो कढायो था, हुन खां इहो कोन था पुछो त अड़े तूं 100 माण्हू वठी आहीं, छो वठी आहीं? कहिड़ो तुंहिंजो असां गुनाह कयो दोंदुनि जो? कहिड़ा सोलंगी जेके दोंदुनि सां का बदमाशी कई आहे? छो इहा बदमाशी कई? जेसि ताल्लुक आहे जाम महताब साहिब जो, असां लाइ मौजिज़ आहे। सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, मुंहिंजे लाइ बि मौजिज़ आहे। मुमकिन आहे शायदि मां तव्हांखां वधीक उनखे बहितर ॼाणंदो हुजां, शायदि तव्हां एतिरो न ॼाणंदो जेतिरो मां ॼाणंदो हुजां ऐं मां उन सां नज़दीक बि रहियो, मूंखे ख़बर आहे। जाम साहिब खां फ़क़ति हिकिड़ो सुवाल पुछो, भई तूं ओपनली चवे थो 4000 नौकरियूं मां जेके आहिनि माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि, ताल के बाड़ जे ॿुधायो सोलंगियुनि खे हिन घणियूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि? 2, 4, 5, 100, 200 ॿिनि माण्हुनि खे 100 नौकरियूं ॾिए थो। जामोट की बरोचकी जी ॻाल्हि करे थो। इहो पुछो त बरोचनि तूं घणी नौकरियूं ॾियूं आहिनि? तंहिं करे इन राग खे जेको आहे महिरबानी करे जाम साहिब खे रुकरायो ऐं उनखां हिसाब किताब वठो 20 सालनि जो, जेको असां सिंध जा माण्हू उनखे वोट ॾेई इन स्टेट ते खणी आयासीं, हाणे नए रूप सां आयो आहे। मां इहो नथो चवां त असां जेको आहे पंहिंजो जेको कोई जाम साहिब जे ख़िलाफ़ आहियूं या शेरियार ख़ान जे ख़िलाफ़ आहियूं। मुंहिंजो इहो वल्लाह कोई इंटेंशन कोन्हे। ऐं असां बग़ैर कंहिं क्वेश्चन जे जाम साहिब सां गॾु वरिताऊं, भाकुर पायूं था वरिता ऐं उनखां सुवाल पुछण जी असां में हिमत कोन्हे। न सियासी तरह असांजे अंदरि जेको आहे पंहिंजो का सम्झ शऊर आहे, न असां में सियासी बसीरत आहे, न असां सियासी अंदाज़ में का शइ कयूं था, न छो जो साईं बसि जाम साहिब भाकुर ज़िंदाबाद। इन खे चइबो आहे ग़ुलामी। सो मुंहिंजी तव्हांखे हंबल सबमिशन आहे सरदार साहिबान खे, ख़ुदा रा यार कुझु त हुन खां पुछो। अहमद ख़ान सीलरो आहे, अहमद ख़ान सीलरे खां पुछो त इन जा माण्हू जेके आहिनि बदमाश ऐं चोर जेके आहिनि, जिन्हनि चोरियूं कराईंदा आहिनि, माछियुनि जी चोरियूं कराईंदा आहिनि, हिन जो पंहिंजो सॻो ड्राइवर हुन ते 324 जी मां FIR कटाई, शेखनि खे गोलियूं हयाई, कॾहिं काई हिन खां पुछो आहे? भई जाम साहिब खां पुछो आहे जेके शहर बाबा ठीकु आहे क्रिमिनल आहिनि, चोर आहिनि, धाड़ियल आहिनि, सम्झूं था। यार हिननि माण्हुनि जो कहिड़ो रोल आहे इहो ॿुधायो न? हिननि माण्हुनि खे त पुछणु घुरिजे न, सुवाल पुछणु घुरिजे, हिन में हर्ज कहिड़ो आहे भला? जाम साहिब जो पैगाम खणी आयो, मां हुनखे चयो मूंखे पंहिंजे फ़ैसिला वठाइजो ऐं जाम साहिब खां इहो मूंखां पुछी ॾियो त यार 4000 नौकरियूं माछियुनि खे तव्हां घणियूं ॾियूं आहिनि?